मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जी वफ़ात ते क़िबला पीर साईं सरदार जन जे ताज़ियत ख़त्म मुबारक चीफ खलीफ़ो फ़कीर कलीमुल्लाह वसाम संदस दते ते खणी पहुतो जिथे संदन वारिस पुट खलीफ़ो इकराम खोसो ज़फ़र खोसो फ़कीर मेराज खोसो खे ताज़ियत ख़त्म मुबारक पढ़ी ॿुधायो ऐं ताज़ियत कई। इन मौक़े ते फैसला कमेटी चेयरमैन रईस सईद खान निज़ामानी खलीफो मोहम्मद हाशिम खासकेली खलीफो फ़कीर मोहम्मद कासिम महर खलीफो दोदो उन्नड़ खलीफो अब्दुलसलाम दाहिरी खलीफो सुल्तान राजड़ खलीफो रमज़ान रहमो खलीफो वली मोहम्मद पहोड़ ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। जीडीए के साबिक एमपी मोअज़्ज़म अली खान अब्बासी और जूनियर जुल्फ़िकार भुट्टो के दरमियान सियासी अहम बैठक हुई जिसमें सिंध के मौजूदा सूरत हाल और अपोजिशन जमातों की हिकमत अमली पर तफसीली मुशावरत की गई। दोनों रहनुमाओं ने सियासी यकजहती और अवाम मसाइल के हल के लिए मिलकर आगे बढ़ने पर इत्तफाक किया। आला हज़रत पीर साईं पागारा जन जे हुकुम मौजूद और जमात जे खलीफ़ा फ़कीर कलीमुल्लाह वसाण ऐं जमात जे मुख़लिफ़नि जी सरपारकर जे क़दीम रूहानी खानका दरगाह और वली महमूद शाह बुखारी में आमद दरगाह जी सजादा नशीन फ़कीर सैयद साईं ॾिनो शाह बुखारी ऐं सादात किराम जी मेज़बानी में तारीफ़ी नशिस्त क़ाइमु कई वई। फ़कीर सैयद साईं ॾिनो शाह बुखारी सादात ब्रादर्स तरफ़ां आयल महिमाननि खे आजण पेश कयो वियो। सिंध जी सकाफ़त जा तोहफ़ा पिण पेश कया विया। आख़िर में आला हज़रत पीर साईं सरदार और जमात मुल्क अवाम जे लाइ दुआऊं घुरी वयूं। इसी सरदार जिन जे हुकुम मूजिबि हाज़िर थियो आहे ऐं उनजो पैगाम इहो खणी आयो आहे त मां पाण में ॿधी करियो, महिरबानी करे ॿधी करियो। ॿधी खां सवाइ पाण मारिजी वेंदासीं, तव्हां सिधो सिधो ॿुधायो हूंदो। तव्हां सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि खे न? त महिरबानी करे ज़ात परस्ती छॾियो। सिंधियुनि जो सची ज़ात परस्ती जो ज़ात पंहिंजी का कोन्हे का। ऐं उनजी पीर इहो फरमायो त जमायत खां उनजा ॾुख सूर पुछो ऐं इन ई फोरम ते पुछो जिते तूं बीठो हुजे। ऐं हिते बीठो आहियां, जंहिंखे का अहिड़ी ॻाल्हि करणी आहे बिना कंहिं तकल्लुफ़ जे उहो हिते करे सघे थो, भले मुंहिंजे ख़िलाफ़ ऐं साथियुनि ख़लीफ़नि जे ख़िलाफ़ ई छो न हुजे। ॿी ॻाल्हि पंहिंजो जेको बुनियादु आहे उहो ज़िक्र ते नमाज़ ते आहे। पहिरीं त आउं अर्ज़ु कंदुसि हिकमत खलीफ़ा साहब आहिनि उन बिठुनि खां सवाइ को नमाज़ को ज़िक्र कोन करे। उहो ई कोन कंदा त तव्हां कंहिंजी तलक़ीन कंदा। पहिरीं त आउं अर्ज़ु कंदुसि पंहिंजे खलीफ़नि साहिबनि खे त बाबा महिरबानी करे जमायत जे साम्हूं ते नमाज़ पढ़ो त ज़िक्र कयो ताकि ॾिसी को ॿियो असां जहिड़ो गुनाहगार को नमाज़ पढ़े या ज़िक्र करे। फ़कीर खलीफ़ो कासिम साहब आहे ऐं उन जेके नमाज़ पढ़नि था ॾिसंदो आहियां उन्हनि खे ज़िक्र कंदे, बाक़ी ॿिया सभु मोजड़ा। तो महिरबानी करे ज़िक्र जो ऐं नमाज़ जी जेका आहे उहा पाबंदी कयो, पाण में ॿधी कयो ऐं जेके ॾुख सूर हिक ॿिए सां वरियो पंहिंजा खलीफ़ा साहब महिरबानी आहिनि सभु उन्हनि खां उन्हनि खे अर्ज़ु रखो जे उन्हनि ॻाल्हि वधी वञे त कराची परे कोन्हे, मुंहिंजो नंबर सभिनी वटि आहे, खलीफ़नि सां नंबर बि आहे त मूंसां कॉन्टेक्ट या खलीफ़ साहब सां कॉन्टेक्ट करे सघूं था। वधीक या मूंखे तकलीफ़ अचे कोन थी पर दुआ कजो मुंहिंजे लाइ।